नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई आहे मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी तालुके जी 20,000 जी आबादी रखंदड़ शहर फुलाडियूं निंधड़को बणियल। शहर जे वाटर सप्लाई जे तलाउ खे चौदीवारी न हुजण करे तलाउ में कुत्ता विंझण लॻा। शहरी गंदो पाणी वापराइण ते मजबूर। पब्लिक तो ख़ामोश तमाशाई बणियल। सिंधड़ी तालुके जी सभ खां वॾी आबादी रखंदड़ शहर फुलाडियूं निंधड़को बणिजी वियो। पब्लिक खाते जी नाअहली ऐं वाटर सप्लाई जे तलाउ जी चौदीवारी न हुजण सबबि रोलू कुत्ता पीअण जे पाणी वारे तलाउ में विंझण लॻा। पब्लिक खाते जा मुलाज़िम मुक़रर थियल हुजण बावजूद शहरियुनि खे गंदो पाणी फराहम थी रहियो आहे। पब्लिक खातो अघोड़ निंड में सुतल। गंदे पाणी वापराइण सां केतिरियूं ई बीमारियूं पैदा थियण लॻियूं। शहरियुनि हरचंद खत्री, नूरल शर ऐं पब्लिक खाते जी अहिड़े नाअहली ते सख़्त कावड़ ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त शहरी गंदो पाणी ऐं हराम पाणी वापराए रहिया आहिनि। असीं बार बार शिकायतूं कयूं आहिनि पर उन ते केर बि ध्यानु नथो ॾिए। शहरियुनि डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास समेत आला इख्तियारियुनि सां मुतालबो कयो आहे त पब्लिक हेल्थ खाते जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई करे वाटर सप्लाई जे तलाउ जी सफ़ाई कराए शहरियुनि खे साफ़ पाणी जी फराहमी कई वञे।